रोशन सारी, रोशन सारी हो सोने जिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बेमिसाल कलाम में तो इरशाद फरमाए कुल बिफदलिल्लाह ओ मुंहिंजा महबूब हिन आशिक़नि खे ऐलान करे ॿुधा पंहिंजनि गुलामनि खे चओ बिफदलिल्लाह व बिरहमतिही जॾहिं अल्लाह जो फज़ल अव्हां खे मिले ऐं अल्लाह जी रहमत मिले फबिज़ालिका फलयफ़रहू वाओ खुदा हुक्म थो कया त पोइ तव्हां काइनात में खूब खुशियूं मल्हायो रब्बे कायनात कुरान में तो इरशाद फरमाए जॾहिं खुदा जो फज़ल रहमत मिलंदी पोइ तव्हां खुशियूं मल्हाईंदो ही तव्हां जी खुशी कायनात जी हर शइ खां भली आहे जो कुछ भी तव्हां गॾु करे रखियो आहे उन सभु शइ खां मथे ही खुशी आहे खुदा जो फज़ल वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा रब तो फरमाए मोमिनो मुबारक हो रब जो वॾो फज़ल तव्हां खे मिलियो आहे वो कहिड़ो फज़ल आहे जो असांजो घोट मदीने वारो मीर आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मूं तोखे जवाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे अरे ही महीनो रबीउल अव्वल शरीफ जो आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह शान निरालो रखी छॾियो आहे हुजूर जे करे ॿिए के महीने में अचनि हा रमज़ान में अची पे सघिया लेकिन मुंहिंजा अल्लाह हिते चवण जा मौक़िया हुया त हुजूर खे मक़ाम रमज़ान जे करे मिलियो आहे उन जे करे रमज़ान जे महीने जो इंतिखाब कोन छो रब फरमाए मुंहिंजा महबूब हर महीने के पंहिंजा पंहिंजा शर्फ आहिनि लेकिन हू रब जो कानून ये आहे त तो मुस्तफा के ॿिए कंहिंजे ज़रिए सां शर्फ न मिले काइनात के शर्फ तो महबूब मदीने वारे मीर जे करे मिले उन जे करे हुजूर जे अचण जे लाइ रबीउल अव्वल शरीफ जो महीनो अरे महबूब जे करे अचे हा त जुमे जे ॾींहुं बची पे सघिया जुमे जे ॾींहुं के फज़ीलत हुई सोरो आदम जुमे जे ॾींहुं आयो अल्लाह तबारक व तआला जुमे के वॾो मक़ाम अता फरमायो आहे लेकिन हर टाइम ते मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जी अज़मत खे निरालो रखियो आहे जेकॾहिं जुमे ते अचे हा त चयो वञे हा अरे जुमे जे करे मुस्तफा के फज़ीलत थी नसीब थी महबूब खे सूमर जे ॾिहाड़े ते तो दुनिया में मोकिलिया त सूमर के शर्फ तो मुस्तफा जे सदक़े मिले जॾहिं हुजूर ज़्यादा मुश्किलात हुयो कुर्बान वञा जॾहिं हुजूर आया सिर्फ मक्के में न सिर्फ हिजाज में न पूरी दुनिया में अल्लाह तबारक व तआला मुझे सोने मुस्तफा जे सदक़े सुकार ही सुकार करे अल्हम्दुलिल्लाह सबनी के खुशी नसीब जो अल्लाह तबारक व तआला तरीक़ इरशाद फरमाए जॾहिं मुझो महबूब वो अल्लाह जो फज़ल ऐं नेमत जी सूरत में तव्हां के मिले रहमत जी सूरत में मिले वो तव्हां खामोश न थियो तव्हां दुनिया जे साम्हूं अची करे मुझे महबूब जे अचण जो खुशी मनायो मुझे मुस्तफा जा सहाबा खुश थिया आहिनि सोने अबू बकर सिद्दीक पंहिंजे दौर में सोने महबूब जा मीलाद मल्हाए करे इहो अवाम खे ऐं उम्मत खे पैगाम ॾिनो आहे अरे दुनिया वारो अज अबू बकर जेकॾहिं
लेकिन सिद्दीक आहे तो सोने नबी जे सदके आहे। अज अबू बकर खे यो मकाम मिलियो आहे जो रब आसमानन खा सिद्दीक अकबर जा लक़ब ॾिना तॾहिं सदको जो सोने मीलाद वारे मुस्तफा जो आहे। अरे सैयदना अमीर उमर पंहिंजे ज़माने दौरे खिलाफत में हमेशा मुझे सोने मुस्तफा जो शान गायो आ। छो उमर पंज उठ मोखा संभालिया कोन थींदा हा, मुझे भावे मुखे उठ चारन जे ला ॾिना हा, उहे बि संभालबा कोन हा। लेकिन जॾहिं हिन उमर जे गले में ओ मीलाद वारे नबी जी गुलामी जो तोक आयो आ, गले में पतो मुस्तफा जो आयो आ। अज कैसर रूम जॾहिं हज़रत सैयदना अमीर उमर जो नालो ॿुधे तो उनखे ॾकड़ी थी वञे। अरे किसरा जो शहंशाह जेके सुपर पावर हुए। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान की आवाम हुजे या पूरी दुनिया जी सब कुछ करे सघूंदा, लेकिन पंहिंजे महबूब जे शान में ज़रे बराबर का बेअदबी ऐं गुस्ताखी बर्दाश्त नथा करे सघूं। साड़ो लत सड़बल तू मीलाद मुस्तफा ते मोमिन मलायो खुशियों मीलाद मुस्तफा ते मीलाद मुस्तफा ते माहे रबीउल अव्वल महबूब आया है। माहे रबीउल अव्वल महबूब आया है। मलकई पलक पड़न जा सलवात मुस्तफा ते मोमिन मनायो खुशियों मीलाद मुस्तफा ते मीलाद